वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बेजार खान है शम्स को अक जी माखी नाए जे घर को लाए वठे। बाक़ी ॻाल्हि रही खान बहादुर जे दिमाग़ जे खुनास जी, उहो कढणु मुंहिंजे खाॿे हथ जो कमाल है। तुझी हिरफत का मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां शम्स। तव्हां ॿई नाले वारा ई वॾा सरदार आहियो, पर यादि रखजांइ बेजार खान, नांग जो डंग हाथीअ खे बि मारे छॾींदो आहे। एसपी ज़हर अलीअ खे जान जो ख़तरो आहे। अॼु या सुभाणे हुन ते हमलो थियण वारो आहे। राति बि शहरोज़ खान हुन खे मारण जी कोशिश कई हुई, पर इहे त हुनजा भाग भला जो बची वियो। तो जहिड़ो सूबेदार मां पहिरियों भेरो ॾिसां पियो, जंहिंजे हद जे एसएसपी खे मारण जूं साज़िशूं पियूं थियनि ऐं साईं जन खे ख़बर ई न आहे। अहिड़े अमल जी लापरवाही जी छो न तोखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिजे। ही भेरो माफ़ कयो सर, अॻिते अहिड़ी का बि कोताही न थींदी। सूबेदार बचल इहो तूं हमेशह चवंदो आहीं। एनीवे मूंखे खान बहादुर ऐं हुन जे पुट जे बारे में मुकम्मल मालूमात घुर्जे, न घटि न वधि। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।